9 मई वाक़िअनि में उमर अयूब ऐं शिबली फराज समेत 196 जवाबदारनि खे सज़ाऊं। दहशतगर्दी टोड़ अदालत 9 मई जे वाक़िअनि जे 3 मुख़्तलिफ़ केसनि जा फ़ैसिला ॿुधाया। क़ौमी असैम्बली में मुख़ालिफ़ धुर अॻवान उमर अयूब, सेनेट में मुख़ालिफ़ धुर अॻवान शिबली फराज, MNA ज़रताज गुल ऐं हामिद रज़ा खे 10 साल क़ैद। हसास इदारे जी आफ़ीस ते हमले वारे केस में 108 ऐं ग़ुलाम मोहम्मद आबाद केस में 60 जवाबदारनि खे सज़ा ॾिनी वई। फवाद चौधरी, ज़ैन कुरैशी ऐं ख़याल कास्तरू समेत 4 जवाबदार बरी थी विया। उन खां पहिरीं यास्मीन राशिद, मियां महमूदुर रशीद समेत केतिरनि ई जवाबदारनि खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई हुई। तहरीक इंसाफ़ जो अदालती फ़ैसिलनि खे चैलेंज करण जो ऐलान। चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त अहिड़नि फ़ैसिलनि सां जमहूरियत डीरेल थी वेंदी। चाहियूं था त निज़ाम हले ऐं ऐवान मज़बूत थिए। ऐवान में वापसि वञिणो आहे या बाइकाट करणो आहे, उन जो फ़ैसिलो बानी PTI कंदो। PTI जल्द पंहिंजो जमहूरी ऐं अवामी लाइ अमल पेश कंदी। वफ़ाक़ी हुकूमत 9 मई वाक़िअनि ते अदालती फ़ैसिलनि जी आजियां करे छॾी। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त शहीदनि जी यादगारुनि जी बेहुरमती कई वई। दिफ़ाई इदारनि जी आफ़ीसुनि ते हमला कया विया। उन्हनि सभिनी जो मास्टर माइंड PTI बानी आहे, जेको हिन वक़्तु जेल में आहे। अदालती फ़ैसिलनि खां पोइ हाणे को बि 9 मई जहिड़े शर्म जोगी हरकत जी कोशिश न कंदो। फैज़ाबाद एहतजाज केस में KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे गिरफ़्तार करण जो हुकुम। 26 नवंबर एहतजाज केस में PTI जे 50 अॻवाननि जा गिरफ़्तारी वारंट जारी। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत आरिफ अलवी, उमर अमीन गंडापुर, असद कैसर, हमाद अज़हर, आतिफ खान, अब्दुल क़यूम न्याज़ी, शिबली फराज, फैसल जावेद ऐं सलमान अकरम राजा समेत 50 अॻवाननि जा गिरफ़्तारी वारंट जारी कया। वारंट पुलिस जी दरख़्वास्त ते जारी कया विया। भारतीय हुकूमत FATF में वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो बयान पाकिस्तान ख़िलाफ़ सबूत तौर जमा कराए छॾियो। गंडापुर इल्ज़ाम लगायो हो त असां तालिबान खे गिरफ़्तार कयूं था, पर इदारा उन्हनि खे आज़ाद करे छॾीनि था। FATF इख़्तियारनि मूजिबि भारतीय हुकूमत अली अमीन गंडापुर जे बयान खे पंहिंजे मौक़िफ़ जी हिमायत तौर पेश कंदे पाकिस्तान खे ग्रे लिस्ट में विझण जी दरख़्वास्त कई आहे। भारतीय हुकूमत इन बयान जे बुनियाद ते मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त पाकिस्तान दहशतगर्दनि जी हिमायत करे थो। वफ़ाक़ी काबीना अफ़गानिस्तान सां वापारी टैरिफ में रियायतुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी काबीना सर्कुलेशन ज़रिए वापार वारी वज़ारत जे तजवीज़ ते अफ़गानिस्तान सां वापारी टैरिफ में रियायतनि जी मंज़ूरी ॾिनी। अर्ली हार्वेस्ट प्रोग्राम तहत पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ॿतरफ़े वापार वधाइण लाइ मख़सूस ज़रई शयुनि ते रियायत ॾिनी वेंदी। ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां 4 ज़रई शयुनि ते कस्टम्स ड्यूटी ख़तमु या घटि कई वेंदी। 22 खां 27 टैक्स लागू रहंदो। टैक्स में रियायत 1 अगस्त 2025 खां 31 जुलाई 2026 ताईं लागू रहंदो। डोनाल्ड ट्रंप जी धमकी खां पोइ भारत रूसी तेल जी ख़रीदारी रोके छॾी। परॾी ख़बरूं इदारे मूजिबि भारत जे 6 सरकारी ऑयल रिफाइनरीज़ गुज़िरियल हफ़्ते खां रूसी तेल जी ख़रीदारी रोके छॾी आहे। ट्रंप जी वापारी टैरिफ पॉलिसी सां अमरीका 6 महीननि में $87 अरब कमाए चुको। खंड बहिरान ते एक्शन हुकूमत सॼो ज़ख़ीरो पंहिंजे कंट्रोल में वठी छॾियो। 18 मिल मालिकनि जा नाला ECL में शामिल। सरकारी एक्शन खां पोइ 19 लख मैट्रिक टन खंड शुगर मिल बदिरां हुकूमत जे कंट्रोल हेठि अची वई। इख़्तियारनि मूजिबि 18 शुगर मिल मालिकनि जा नाला ECL में विधा विया आहिनि। ख़ोराक वारी वज़ारत जो चवणु आहे त सभिनी शुगर मिल्स ते FBI जा एजेंट मुक़ररु कया विया आहिनि ऐं स्टॉक ते ट्रैक एंड ट्रेस सिस्टम लॻायो वियो आहे।
केपी असेंबली में सेनेट की खाली सीट ते ज़िमनी चूंड हुकूमती हिमायत याफ्ता आज़ाद उम्मीदवार मिशाल यूसुफज़ई सेनेटर चूंडजी वई। रिटर्निंग ऑफिसर मिशाल यूसुफज़ई की कामयाबी जो फार्म 58 जारी करे छॾियो। मिशाल यूसुफज़ई 86 ऐं मुखालिफ़ धुर जे महताब ज़फ़र 53 वोट हासिल कया। ॼाणायल सीट पीटीआई सेनेटर सानिया निश्तर जी इस्तीफ़ा बैदि ख़ाली थी हुई। सदर आसिफ अली ज़रदारी से घाना ले नामज़द सफ़ीर नजीब दुरानी की मुलाकात। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण है तो पाकिस्तान और घाना के दोस्तानन वापारी और माशी लागापन के वधिक मजबूत बनाने की ज़रूरत है। पाकिस्तान कारोबारी मौक़नि लाइ साज़गार माहौल फराहम करे थो। घाना की कंपनी के गडियल मनसूबन में सीड़पकारी लाइ राज़ी कयो वञे। ॿिन्ही मुल्कनि के इदारनि में लागापा मजबूत थियण घुरिजनि। पाकिस्तान और अमेरिका विच में वापारी मुआहिदो तय थी वियो। मुआहिदे तहत बतरफ़े वापार मंडी ताईं रसाई में इजाफ़ो, सीड़पकारी और गडियल दिलचस्पी के शोबन में सहकार के अती ॾिनी वेंदी। नाणे वारी वज़ारत मूजिब इहा अगबराई नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी अमरीकी वापार वारे वज़ीर हावर्ड लोटेक और अमरीकी वापारी नुमाइंदे जेम्सन गैरेट से मुलाकात दौरान थी। पाक अमरीका मुआहिदे के नतीजे में गडियल टैरिफ खास तौर अमरीका में पाकिस्तानी शयुनि ते लॻंदड़ टैरिफ में घटिताई ईंदी। मुआहिदो ॿिन्ही मुल्कनि विच में तवानाई, मादनियात, IT, क्रिप्टो करेंसी ऐं ॿियनि में इक़्तिसादी सहकार जी हिक नए दौर की शुरुआत जो सबब बणिजंदो। पाकिस्तान से वापारी डील मुकम्मल थी वही है। अमरीका पाकिस्तान जा तेल ज़ख़ीरा वधाइण लाइ कदम खणंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण है तो भाईवारी की क़यादत कंदड़ कंपनी की चूंड कई पई वञे। शायद एक अहिड़ो ॾींहुं अचे जॾहिं पाकिस्तान तेल भारत के विकिरो करे। पाक अमरीका वापारी मुआहिदो ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार के मजबूत कंदो। मुआहिदे से मुस्तक़बिल में पाक अमरीका जटादार भाईवारी के वधीक हथी मिलंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तारीख़ी वापारी मुआहिदे में लीडरशिप रोल अदा करण ते अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जा थोरा मञा। वाधायूं पेश। भारत में हिंदुत्व नज़रियो अमन लाइ वॾो ख़तरो है। भारत ॾखण एशिया जो अमन तबाह करण की कोशिश कई है। ॾखण एशिया में ताक़त के तवाज़ुन के मुख़्तलिफ़ नज़रिए से ॾिसणो पवंदो। पाकिस्तान ॾखण एशिया में अमन लाइ किरदार अदा करे पियो। पाकिस्तान में थींदड़ दहशतगर्दी के ॿाहिरां जी पुठभराई हासिल है। पाकिस्तान हर किस्म की अगराई जो भरपूर जवाब ॾियण की सलाहियत रखे थो। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ की प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण हो तो पहलगाम वाक़े जो पाकिस्तान ते बेबुनियाद इल्ज़ाम मढ़ियो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वाक़े की अणदुरी जांच जो मुतालबो कयो। वज़ीर आज़म भारत के जांच में मुकम्मल सहकार की पिण ख़ातिरी कराई। सिंध हुकूमत पारा जाली भाण और ज़रई दवाउन खिलाफ क्रैकडाउन जो फैसलो। ज़राअत वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर से आबादगार अगवाणन की मुलाकात। मुख़्तलिफ़ किस्मन की बिज पोखाई, जाली भाण और दवाउन के विकिरे बाबत ॻाल्हियूं। आबादगारन तरफा फसल लाइ भाण न मिलण जूं भी शिकायतूं। सरदार मोहम्मद बख्श महर जो चवण है तो आबादगारन के वक्त सर पानी फराहमी लाइ ॻाल्हि ॿोल कई वेंदी। मौसमियाती तब्दीलियों और पानी की खोट ज़रई शोबे के मुतासिर करे रहियूं आहिनि। औरत के हिसाइण जो इल्ज़ाम साबित थियण ते के इलेक्ट्रिक के CEO मोनिस अलवी के उहदे तां हटाइण जो हुकुम। मोहतसब आला सिंध जस्टिस रिटायर शाहनवाज तारिक मोनिस अलवी ते 25 लाख रुपया दंड भी मड़ी छॾियो। मोहतसब आला सिंध जो चवण है तो CEO के इलेक्ट्रिक ते मुलाजिम औरत के हिसाइण जो इल्ज़ाम साबित थे तो महीने अंदर दंड की रक़म अदा न करण तां संदसि मिल्कियत ज़ब्त, सुञाणप कार्ड और पासपोर्ट ब्लॉक कयो वेंदो। के इलेक्ट्रिक के CEO मोनिस अलवी जो फैसले के चैलेंज करण जो ऐलान। गुड्डू बैराज वट विचोली और सखर बैराज वट हेठे दर्जे की ॿोॾ बरक़रार। गुड्डू बैराज वट पानी जो मथां वेकिरो 4,19,223 क्यूसिक आई हेठां वेकिरो 3,85,398 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वट पानी जो मथां वेकिरो 3,79,000
455 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 3,19,555 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 1,68,383 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 1,25,918 क्यूसिक रिकॉर्ड। नंढी उम्र में ज़बरदस्ती शादी ख़िलाफ़ कानून ते सिंध में अमल थे पियो। पीपी चेयरमैन की हिदायत ते ॿियनि सूबनि जी भेट में कानून सख़्ती सां लागू आहे। सिंध जियां बलोचिस्तान में भी नंढी उम्र ऐं ज़बरदस्ती शादी ख़िलाफ़ कानून आंदो वेंदो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो आर्ट्स काउंसिल कराची में तक़रीब के ख़िताब। संदसि चवण आहे त नंढी उम्र ऐं ज़बरदस्ती शादी बाबति सॼी सिंध में आगाही ज़रूरी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो वज़ीर आज़म बणियो त कानून सॼे मुल्क में लागू कंदो। मुगवी बाड़ी पिरिया कुमारी की बाज़ियाबी लाइ 1 करोड़ रुपया भुंग तलब। धाड़ेलनि मुगवी बाड़ी के वालिद के फ़ोन कॉल ज़रिए भुंग तलब कयो। पिरिया कुमारी 4 साल पहिरीं सखर के इलाइक़े संगरार मां अगवा थी वई हुई। मदे जी बरसां कल्होड़ा जूने जा खूनी तकरार तां फायरिंग नींगर मारिजी वियो। हथियारबंदन ॻोठ जमालपुर ते हमलो करे फायरिंग करे राकेट लांचर भी फायर किया। फायरिंग में माल चारींदड़ नींगर शकील जूने जो मारिजी वियो। जूने जा धुर्ज चवण आहे त हथियारबंद संदन 10 ढोर पिण काहे विया आहिनि। जेकबाबाद में हथियारबंदन की दुकान ते फायरिंग, 1 ॼणो मारिजी वियो। टावर रोड ते हथियारबंदन की फायरिंग में निसार दरपाली क़तल थी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुची लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो। मोदी सरकार के एक वधिक लोडो। अमेरिका भारत में कायम 7 कंपनियुनि ते पाबंदी लगाए छड़ी। अमेरिका जो चवण आहे त पाबंदी जो शिकार 7 ई कंपनियूं ईरान सां तेल जो वापार कनि थियूं। ईरान तेल मां हासिल आमदनी भी चोबर में अदम इस्तेकाम लाइ इस्तेमाल कंदो आहे। ईरान पंहिंजे अवाम जो इस्तेसाल भी करे रहियो आहे। परॾी खातो अहिड़ियुनि 20 कंपनियुनि ते पाबंदी लगाए रहियो आहे जेकी ईरानी पेट्रोल जे वापार में शरीक आहिनि। इन्हनि 10 सामुंडी जहाज़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे जेकी ईरानी पेट्रोल ऐं पेट्रोकेमिकल शयुनि जे चुरपुर में मुलविस ॾिठियूं वयूं आहिनि। भारत दोस्ती जी आड़ में वापारी मुनाफ़िकत करे रहियो आहे। फ्रांस और बरतानिया का पोए कैनेडा भी फलस्तीनी रियासत के तस्लीम करण ते मशरूत तो राज़ी। कैनेडियन वज़ीर आज़म मार्क कार्नी जो चवण आहे त कैनेडा सितंबर में गडियल क़ौमनि जे जनरल असेंबली के इजलास में फलस्तीनी रियासत के तस्लीम करण जो इरादो रखे थो। व्हाइट हाउस रद्दमल ज़ाहिर कंदे चयो आहे त ट्रंप समझे थो त फलस्तीनी रियासत के तस्लीम करण सां हमास के इनाम मिलंदो। हमास के इनाम न मिलण घुर्जे। इसराइल फलस्तीनी रियासत के तस्लीम करण बाबत कैनेडियन वज़ीर आज़म जो बयान रद्द करे छॾियो। इसराइली परी वज़ारत जो चवण आहे त कैनेडियन हुकूमत जे मौक़िफ़ में तब्दीली सां गज़ा में जंगबंदी की कोशिश ऐं यरगमालिन की आज़ादी के फ्रेम वर्क के नुक़सान थींदो। गज़ा में इसराइली फ़ौजी इमदाद जो ओसीड़ो कंदड़ फ़लस्तीनियुनि ते फायरिंग, 3 ॼणा शहीद। गज़ा की सिविल डिफेंस एजेंसी मूजिब उत्तर गज़ा में इंसानी इमदाद के इंतज़ार में बीठल शहरियुनि ते इसराइली फ़ौज फायरिंग करे ॾिनी। घटि में घटि 3 ॼणा शहीद थी विया, 300 ज़ख़्मी थी पिया। बुख जो शिकार वधीक 7 फ़लस्तीनी अजल जो शिकार। ग़ज़ाई खोट सबबि हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 154 थी वियो।